मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब 11 सबक 11 हिस्सो ॿियो मश्क अददी सवाल एक्सरसाइज़ न्यूमेरिकल्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल्ला महर। प्यारा ॿारो, जीअं त असीं चैप्टर नंबर 11 जी एक्सरसाइज़ शुरू कई हुईसीं ऐं उन में असां पहिरियों सेक्शन पढ़ियोसीं जंहिंमें असां MCQs पढ़ियासीं ऐं हिन वीडियो में वरी असां साॻी एक्सरसाइज़ जो सेक्शन बी था कयूं जेको आहे स्ट्रक्चर्ड क्वेश्चन्स, जंहिंमें असां न्यूमेरिकल सॉल्व कंदा आहियूं। हिते असां पहिरियों न्यूमेरिकल सॉल्व कयूं था ऐं उनजी स्टेटमेंट में चवे थो त कैलकुलेट द स्पीड ऑफ साउंड इन एयर एट 50 सेंटीग्रेड, गिव दैट स्पीड ऑफ साउंड एट 0 इज़ 331 मीटर पर सेकंड। चवे थो त कैलकुलेट कयो स्पीड ऑफ साउंड हवा में, जॾहिं त हवा जो जेको टेम्परेचर आहे या माहौल जो जेको टेम्परेचर आहे उहो आहे 50 सेंटीग्रेड ऐं 0 सेंटीग्रेड ते साउंड जी जेका स्पीड हूंदी आहे उहा हूंदी आहे 331 मीटर पर सेकंड। तो असां डेटा जी तरफ़ हलूं था प्यारा ॿारो, त डेटा में असांखे छा छा मिलियल आहे। हिन में स्पीड ऑफ साउंड आहे जेका असांखे मालूम करणी आहे एट 50 सेंटीग्रेड ते। उनखां पोइ टेम्परेचर असांखे मिलियल आहे 50 सेंटीग्रेड। तो प्यारा ॿारो, जॾहिं बि असां कोई बि कैलकुलेशन कंदासीं त उन में असांखे जेके यूनिट हूंदा आहिनि उहे असांखे जेको आहे स्टैंडर्ड यूनिट रखणा हूंदा। तो सेंटीग्रेड जेको आहे असांजो इंटरनेशनल यूनिट न आहे, इनखे कन्वर्ट कंदासीं असीं केल्विन में। त छा कंदासीं, 50 में प्लस कंदासीं 273। ही असांजो जेको आहे फार्मूलो बि आहे ऐं हिते असांजी जेका कैलकुलेशन पवंदी उहा थींदी 323 केल्विन। ठीकु आहे, यानी 50 सेंटीग्रेड जेको आहे उहो बराबरि आहे 323 केल्विन जे। उनखां बाद में स्पीड ऑफ साउंड जेका 0 सेंटीग्रेड ते आहे उहा आहे 331 मीटर पर सेकंड। तो सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था प्यारा ॿारो, त हींअर असांखे जेको आहे वेलासिटी मालूम करणी आहे एयर में एट 50 सेंटीग्रेड ते। त वेलासिटी मालूम करण जे लाइ असां वटि जेको फार्मूलो आहे उहो आहे VT = 331 मल्टीप्लाई 100 टेम्परेचर डिवाइड बाय 273 केल्विन। तो हाणे प्यारा ॿारो छा कंदासीं, असीं सिर्फ़ु जेको आहे त हिन टेम्परेचर जी जॻह ते ही जेको असां टेम्परेचर मालूम कयोसीं उहो असां हिते रखंदासीं। हीअ असां फार्मूलो साॻियो रखियोसीं, सिर्फ़ु हिते टेम्परेचर असां उहो रखियोसीं जेको हिते कैलकुलेट कयो आहे 323। ठीकु आहे, उनखां बाद में हाणे जॾहिं असां 323 खे डिवाइड कंदासीं 273 सां, त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 1.133। उनखां पोइ जॾहिं असां हिन जो अंडर रूट छॾाईंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 1.087। हाणे 1.087 खे जॾहिं मल्टीप्लाई कंदासीं 331 सां, त असां वटि फाइनल जवाबु ईंदो 359.79। या असां एप्रोक्सीमेट हिनखे हीअं बि लिखी सघूं था त इहो थींदो असांजो 360 मीटर पर सेकंड। ठीकु आहे प्यारा ॿारो, इन मां असांखे मालूम थियो त 50 सेंटीग्रेड टेम्परेचर ते जेका साउंड जी स्पीड आहे उहा थींदी 360 मीटर पर सेकंड ऐं 0 सेंटीग्रेड ते ऑलरेडी असांखे ॾिनल आहे उहा आहे 331। यानी टेम्परेचर वधाइण सां जेका स्पीड आहे साउंड जी उहा वधे थी। तो प्यारा ॿारो, उनखां बाद में असीं हलूं था न्यूमेरिकल 2 जे तरफ़। ऐं न्यूमेरिकल 2 में चवे थो अ पर्सन हैज़ ऑडिबल रेंज फ्रॉम 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज। What are the distinguishing wavelengths of sound wave in air corresponding to these two frequencies? Take the speed of sound in air as 340 meter per second. तो प्यारा ॿारो, हिन स्टेटमेंट चवे थो त हिकु माण्हूअ जी जेका ऑडिबल फ्रीक्वेंसी जी जेका रेंज आहे उहा आहे 20 हर्ट्ज खां 20,000 हर्ट्ज ताईं। ठीकु आहे, हाणे चवे थो त इन ॿिन्ही रेंजिस 20 हर्ट्ज ऐं 20,000 हर्ट्ज, उन ॿिन्ही जी वेवलेंथ्स में असांखे फ़र्क़ु जेको आहे त ॿुधायो। हाणे जॾहिं त उहे फ्रीक्वेंसीज़ असांखे ॿई मिलियल आहिनि ऐं उनखां पोइ चए थो साउंड जी जेका स्पीड आहे एयर में उते ॿुधाई वई आहे 340 मीटर पर सेकंड। प्यारा ॿारो, असां डेटा जी तरफ़ हलूं था ऐं डेटा में असां वटि जेका लोएस्ट फ्रीक्वेंसी आहे उहा आहे 20 हर्ट्ज ऐं जेका असांजी हाईएस्ट फ्रीक्वेंसी आहे उहा आहे 20,000 हर्ट्ज। ऐं उनखां बाद में असांखे मालूम छा आहे करिणो, जेको आहे त पहिरीं फ्रीक्वेंसी जी वेवलेंथ, उनखां पोइ ॿी फ्रीक्वेंसी जी वेवलेंथ, यानी 20 हर्ट्ज फ्रीक्वेंसी जी बि वेवलेंथ मालूम करणी आहे ऐं 20,000 हर्ट्ज फ्रीक्वेंसी जी बि वेवलेंथ मालूम करणी आहे।
उन खां बाद में स्पीड ऑफ साउंड असांखे मिलियल आहे जेका आहे 340 मीटर पर सेकंड। सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। असांखे वेवलेंथ मालूम करण जे लाइ असां फार्मूलो जेको आहे उहो वेव वारो यूज़ कंदासीं जेको आहे v इज़ इक्वल टू एफ लैम्डा। ठीकु आहे। हाणे हिते असांखे मालूम करणी आहे वेवलेंथ त असां छा कंदासीं फ्रीक्वेंसी जेका आहे उहा डिवाइड में हली वेंदी त असांजो फार्मूलो हिन तरीक़े सां अरेंजमेंट में ईंदो त लैम्डा इज़ इक्वल टू वेलोसिटी डिवाइड बाय फ्रीक्वेंसी। हाणे असीं अचूं था त पहिरियों फ्रीक्वेंसी 1 जेका आहे यानी 20 हर्ट्ज़ उनजी असां वेवलेंथ मालूम कयूं त उनजे लाइ असीं जेको आहे त हीउ फार्मूलो यूज़ कंदासीं। उनजे लाइ लैम्डा 1 खईंसीं हिते त फ्रीक्वेंसी बि 1 खणंदासीं ऐं हिते जेको आहे असां वटि जेका वेलोसिटी आहे उहा आहे 340 ऐं उन खां बाद में जेका पहिरीं फ्रीक्वेंसी आहे उहा आहे असां वटि 20 हर्ट्ज़। ठीकु आहे। जॾहिं 340 खे डिवाइड कंदासीं 20 सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 17 मीटर। यानी 17 मीटर जेको आहे उहा पहिरीं फ्रीक्वेंसी जी वेवलेंथ आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे असां हलूं था वरी सेकंड फ्रीक्वेंसी जे तरफ़ जेका आहे असांजी 20,000 हर्ट्ज़। हाणे 20,000 हर्ट्ज़ में बि असां उन फ्रीक्वेंसी जी वेवलेंथ जेको आहे मालूम कंदासीं त इन जे लाइ बि साॻियो असां फार्मूलो यूज़ कंदासीं। उन खां पोइ हिन में वैल्यू पुट कंदासीं। जेका वेलोसिटी आहे असांजी साउंड जी उहा आहे 340 उन खां पोइ जेका सेकंड फ्रीक्वेंसी आहे उहा आहे वरी 20,000 हर्ट्ज़। हाणे 340 खे डिवाइड कंदासीं 20,000 हर्ट्ज़ सां त असांखे जेको जवाबु मिलंदो उहो मिलंदो 0.017 मीटर। यानी 20,000 हर्ट्ज़ जी फ्रीक्वेंसी में जेका वेवलेंथ ठहे थी उहा उनजो जेको वैल्यू आहे उहो आहे 0.017 मीटर। अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हिते असां जेको आहे ॿिन्ही फ्रीक्वेंसी जी जेको आहे वेवलेंथ मालूम कईसीं। उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था न्यूमेरिकल 3 जे तरफ़ ऐं उनजी स्टेटमेंट में चवे थो अ शिप यूज़ेस अल्ट्रासोनिक पल्सेस टू मेजर द डेप्थ ऑफ द सबमेरीन बीनीथ द शिप। तो प्यारा ॿारो चवे थो त हिकिड़ी शिप आहे जेका अल्ट्रासाउंड वेव जेको आहे यूज़ करे उहा हेठों जेका उनजे सबमेरीन आहे उनजी जेको डेप्थ आहे मालूम करणु चाहे थी। A sound pulsing is transmitted into the sea and the echo from the seabed is received after 40 milliseconds. तो प्यारा ॿारो चवे थो त साउंड जेके वेव्स आहिनि उहे ट्रांसमिट थियनि थियूं उन शिप मां ऐं सी जे अंदरि वञनि थियूं ऐं उन खां बाद में उहे उन सबमेरीन सां या उन सी बेड सां जेको आहे त टकराइजी करे उहे जॾहिं वापसि रिसीव थियनि थियूं साॻी शिप खे त उन्हनि जे विच वारो जेको टाइम आहे उहो आहे 40 मिली सेकंड। उन खां बाद में चवे थो द स्पीड ऑफ साउंड इन वाटर इज़ 1480 मीटर पर सेकंड। चए थो साउंड जेको वाटर में ट्रेवल करे थो पाणीअ में जेको ट्रेवल करे थो उहो आहे 1480 मीटर पर सेकंड सां। ठीकु आहे। चए थो त कैलकुलेट द डीपनेस ऑफ द सबमेरीन। चवे थो त उन सबमेरीन जी जेका गहराई आहे उहा असांखे ॿुधायो। ठीकु आहे। यानी हिकु हीअ शिप आहे उहा पंहिंजा अल्ट्रासाउंड वेव हेठि छॾे थी ऐं हेठों जेको आहे हिकिड़ी सबमेरीन अथसि उन सबमेरीन सां उहे अल्ट्रासाउंड वेव टकराइजनि थियूं। टकराइजण खां बाद में साॻियो ई वरी उन शिप में वञी करे रिफ्लेक्ट थियनि थियूं ऐं उहा शिप साॻी उन वेव खे रिसीव करे थी। उनजो जेको टाइम आहे उहो आहे 40 मिली सेकंड्स ऐं उन खां बाद में हाणे असांखे ॿुधाइणो आहे त उहा जेका सबमेरीन आहे उहा शिप खां गहरी हेठि केतिरी आहे यानी पाणीअ में केतिरी गहराईअ में उहा सबमेरीन मौजूदु आहे। प्यारा ॿारो हींअर असीं जेको आहे डेटा जी तरफ़ हलूं था तो डेटा में जेके शयूं असांखे मिलंदा आहिनि हिकिड़ो मिलियल आहे असांखे टाइम जेको आहे 40 मिली सेकंड्स। हाणे इन मिली सेकंड्स खे पहिरीं असीं जेको आहे सेकंड में कन्वर्ट कंदासीं त छा कंदासीं 40 खे डिवाइड कंदासीं 1000 सां यानी 1000 मिली सेकंड बराबरि हूंदो आहे 1 सेकंड जे। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां जेको आहे त 40 खे डिवाइड कंदासीं 1000 सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 0.04 सेकंड। ठीकु आहे। यानी 0.04 सेकंड्स में जेके अल्ट्रा साउंड वेव्स आहिनि उहे उन सबमेरीन सां टकराइजी वरी वापसि बि थियनि थियूं एतिरे थोरे टाइम में। उन खां बाद में प्यारा ॿारो असांखे स्पीड ऑफ साउंड जेका आहे उहा मिलियल आहे 1480 मीटर पर सेकंड यानी पाणीअ में जेका साउंड जी रफ़्तार आहे उहा एतिरी आहे। असांखे मालूम छा आहे करिणो असांखे मालूम करिणो आहे डेप्थ ऑफ सबमेरीन। ठीकु आहे। जंहिंखे हिते मां टीअ सां शो कयो आहे। तो सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। तो हिते जेको असां फार्मूलो यूज़ कंदासीं उहो कंदासीं एस इज़ इक्वल टू वी इंटू टी। एस छा आहे एस असांजो डिस्टेंस आहे। डिस्टेंस कहिड़ो ही डेप्थ वारो डिस्टेंस। ठीकु आहे। उन खां पोइ वेलोसिटी जेका साउंड जी आहे उहा असांखे मिलियल आहे। टाइम बि असीं जेको आहे हिते ही कैलकुलेट कयोसीं। ठीकु आहे। हाणे इन फार्मूले में असां वैल्यू पुट कंदासीं त 1480 मल्टीप्लाए बाय 0.04 जॾहिं इन ॿिन्ही खे पाण मल्टीप्लाए कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 59.2 मीटर पर सेकंड। ठीकु आहे।
यानी ही जेको डिस्टेंस आहे इहो कहिड़ो आहे, इहो हेठां हिन शिप खां हिन सबमेरीन ताईं, सबमेरीन खां वरी वापसि हिन शिप ताईं, ठीकु आहे। यानी ही डबल डिस्टेंस आहे। उन खां बाद में सिर्फ़ु असांखे जेको डिस्टेंस खपंदो आहे उहो खपंदो आहे सिर्फ़ु शिप खां हिन सबमेरीन ताईं, ठीकु आहे। सो प्यारा ॿारो, हाणे असां छा कंदासीं, असां हिन डिस्टेंस खे डिवाइड कंदासीं 2 सां, त असांखे जेको जवाबु मिलंदो उहो मिलंदो 29.6 मीटर, या असां हिनखे एप्रोक्सीमेट 30 मीटर बि लिखी सघूं था। यानी जेका सबमेरीन आहे उहा हिन शिप खां 30 मीटर हेठि आहे, ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, हींअर असीं हलूं था लास्ट न्यूमेरिकल जे तरफ़, ऐं न्यूमेरिकल नंबर चोथों आहे, ऐं उनजी स्टेटमेंट में चवे थो, एट नाइट bat emit pulses of sound to detect their prey. The speed of sound in air is 340 मीटर पर सेकंड। चवे थो रात जे टाइम में चमड़ो साउंड वेव मोकिले थो ऐं उन्हनि जे ज़रिए जेको आहे पंहिंजे शिकार खे डिटेक्ट करे थो, ठीकु आहे। जेका साउंड जी स्पीड आहे हवा में उहा आहे 340 मीटर पर सेकंड। उन खां पोइ पहिरें पॉइंट में असांखे चवे थो, a bat emits a pulse of sound of wavelength 0.0080 मीटर, calculate the frequency of the sound। पहिरीं पॉइंट में असांखे चए थो त चमड़ो जेको आहे उहो जेके साउंड वेव इमिट करे थो उन्हनि जी जेका वेवलेंथ आहे उहा आहे 0.0080 मीटर, ऐं उनजी जेका साउंड जी फ्रीक्वेंसी आहे उहा जेको आहे त मालूम करणी आहे। उन खां बाद में सेकंड पॉइंट जे तरफ़ हलूं था, उन में चवे थो द पल्स ऑफ साउंड हिट्स इट्स प्रे एंड इज़ रिफ्लेक्टेड इन द बेट। चए थो उहे जेके पल्सिस आहिनि, उहे जेके वेव्स आहिनि, उहे उन शिकार ते लॻी करे वरी साॻियो उन चमड़े जे तरफ़ रिफ्लेक्ट थियनि थियूं। द बेट रिसीव्स द पल्स 0.01 सेकंड आफ्टर इट इज़ इमिटेड। चए थो उहे जेके पल्स आहिनि, उहे जेके वेव्स आहिनि, चमड़ो जेको आहे 0.01 सेकंड में वरी उन्हनि पल्स खे पकड़े थो, उन्हनि खे रिसीव करे थो। चए थो कैलकुलेट द डिस्टेंस ट्रेवल बाय द पल्स ऑफ साउंड ड्यूरिंग दिस टाइम। चए थो इन टाइम जे अंदरि उहे जेके साउंड वेव्स आहिनि, उहे साउंड पल्सिस आहिनि, उहे उन्हनि केतिरो डिस्टेंस कवर कयो, इहो असांखे ॿुधायो। हाणे पहिरें में जेको आहे असांखे उन पल्स जी फ्रीक्वेंसी मालूम करणी आहे, ऐं सेकंड पॉइंट में पल्सिस जेके डिस्टेंस कवर करनि थियूं उहो डिस्टेंस असांखे मालूम करणो आहे। उन खां बाद में थर्ड पॉइंट जे तरफ़ हलूं था, उन में चवे थो कैलकुलेट द डिस्टेंस ऑफ प्रे फ्रॉम द बेट। थर्ड पॉइंट में चए थो प्यारा ॿारो त उन चमड़े ऐं उन प्रे यानी शिकार जे विच वारो जेको डिस्टेंस आहे उहो केतिरो आहे। सो असां हिकु हिकु पॉइंट खे जेको आहे त कैलकुलेट कंदासीं ऐं उनजो सॉल्यूशन असां कढण जी कोशिशि कंदासीं। सभ खां पहिरीं असां डेटा जे तरफ़ हलूं था। तो डेटा में असांखे छा मिलियल आहे, जेका वेलासिटी आहे साउंड जी उहा आहे 340 मीटर पर सेकंड। उन खां पोइ चमड़ो जेके पल्सिस इमिट करे थो उन्हनि जी जेका वेवलेंथ आहे उहा आहे 0.0080 मीटर, ऐं उन खां बाद में प्यारा ॿारो टाइम जेको आहे जंहिंमें हू रिसीव करे थो 0.01 सेकंड आहे। ऐं असांखे जेका शइ मालूम करणी आहे उहा हिकु त फ्रीक्वेंसी मालूम करणी आहे उन पल्सिस जी, ॿियो उहे पल्सिस केतिरो डिस्टेंस कवर करनि थियूं। उन खां बाद में टियों जेको आहे त उन चमड़े ऐं उन शिकार जे विच वारो जेको डिस्टेंस आहे उहो बि असांखे मालूम करणो आहे। सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था प्यारा ॿार। सभ खां पहिरीं असीं जेको आहे हिते फ्रीक्वेंसी मालूम कंदासीं, त इन जे लाइ असां वटि जेको फार्मूलो आहे उहो आहे V = F लैम्डा। हिते असांखे फ्रीक्वेंसी मालूम करणी आहे त फार्मूले खे रीअरेंज कंदासीं त हीउ ठही वेंदो F वेलासिटी डिवाइड बाय लैम्डा, ठीकु आहे। हाणे हिन फार्मूले में असां वैल्यू पुट कंदासीं। वेलासिटी असां वटि 340 मीटर पर सेकंड, ऐं उन खां बाद में वेवलेंथ जेका आहे उहा आहे 0.0080, ठीकु आहे। हाणे जॾहिं हिननि खे पाण में असां सॉल्व कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो असां वटि 42,500 हर्ट्ज़। उन पल्सिस जी जेका फ्रीक्वेंसी आहे, उन वेव जी जेका फ्रीक्वेंसी आहे, जेको चमड़ो जेको आहे त यूज़ करे थो पंहिंजे शिकार करण जे लाइ, उन्हनि जी उहा फ्रीक्वेंसी आहे 42,500 हर्ट्ज़। उन खां बाद में असां सेकंड पॉइंट जे तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। त सेकंड पॉइंट में असांखे चवे थो त उहे जेके पल्सिस आहिनि उहे केतिरो डिस्टेंस जेको आहे कवर करनि थियूं। त हाणे असां जेको आहे त डिस्टेंस मालूम कंदासीं। त डिस्टेंस मालूम करण जे लाइ असां वटि जेको फार्मूलो आहे प्यारा ॿारो उहो आहे असां वटि S = VT, ठीकु आहे। हाणे हिन में असां जस्ट वैल्यू पुट कंदासीं, छो त वेलासिटी ऑफ साउंड असांखे मिलियल आहे 340, उन खां पोइ टाइम बि असांखे मिलियल आहे 0.10 सेकंड। त हिन ॿिन्ही खे जॾहिं पाण में असां मल्टीप्लाई कंदासीं त असांखे जवाबु मिलंदो 34 मीटर। यानी उहे जेके पल्सिस आहिनि उहे वयूं उन शिकार सां टकरायूं, वरी वापसि आयूं, इन्हनि पल्सिस जेको पूरो डिस्टेंस कवर कयो उहो कयो 34 मीटर।
उनखां पोइ असां थर्ड पॉइंट जे तरफ़ हलूं था ऐं इन में असांखे कैलकुलेट करिणो आहे हिन चमड़े ऐं उन शिकार जे विच वारो डिस्टेंस। ठीकु आहे, त असां छा कंदासीं प्यारा ॿार, सिर्फ़ु हिन डिस्टेंस खे असां डिवाइड कंदासीं 2 सां। ठीकु आहे, त डिस्टेंस असांजो घणो आहे, उहो आहे 34 ऐं हिन खे 2 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 17 मीटर। यानी चमड़े ऐं शिकार जे विच में जेको डिस्टेंस आहे उहो आहे 17 मीटर। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो प्यारा ॿारो हिन लेक्चर सां गॾु असांजो जेको चैप्टर हुयो 2 उहो बि हिते असांजो ख़तमु थी वियो ऐं हीउ लेक्चर बि असांजो हिते ख़तमु थी वियो। इनशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।